मां नालो तारो है ऐं गुलेर निकिरो ज़ात मेंगवाड़ ॻोठ रड़ियाड़ो ताको छाछरो ज़िलो थरपाकर सूबो सिंध। काफ़ी अरसे खां मैं सोचियो कि गुजरात तां गूड़ा पिरोली मच कचेरी सवैया चौपाया काफ़ी अरसे खां माना अञा कुंड कुड़चिम किथे आई पर हूँ आवाना सुनण चाहूँ तो गुजरात सवैया ऐं चौपाया पर हर हफ़्ते ते आवाना 2-4 सुनाईस दिल कहे थी मैंने सुना तो मैंने जीअं गुजरात सवैयो गूड़ो पिरोली माना ये ख़ात्मो न थिए माना कुंड कुड़चिम अञा किथे मच कचेरी हले पई पर मां दिल कहे थी माना हर हफ़्ते आवाना सुना रहा हूँ तो जीअं ख़बर पए तो अञा माना गुजरात ताईं शुगर बैठा आहिनि। नंबर पहिरियों त पुनून जॾहिं ॾेर खणे जॾहिं रवाना थिया तॾहिं सहेली सरती ससुई न कहंदी कहंदी घर मथे ते जॾहिं काठ जा ॾिठा तॾहिं मार जा त करियां घर जा अंगण काठ जा ओपरा मार जा पुछ जॾहिं घर मथे ते जॾहिं काठ जा ॾिठा तॾहिं मार जा त करियां जे अंगण ते जॾहिं ओपरू थे ॾिठा तॾहिं पुछा त करियां तॾहिं ससुई सहेलियनि कहंदी मरो मी मत घणी न खिलो ससुई सहेलियनि कहंदी काठ जो आउं कंहिंखे ॾियां काठ जो आउं कंहिंखे ॾियां नरना ज़ातड़ी काठ जो छोडो नरना करीम ज़ाती लखियानी जॾहिं छोडो आउं कंहिंखे ॾियां मुंहिंजो कर्म लिखियो कि मां कर्म लिखियल ईअं त न घणी खिलो त बिना घणी खिलण लॻी तॾहिं ससुई वॾे सहेलियनि कहंदी काठी जी आउं न हुयासीं गाह जो काठी जी आउं न हुयासीं गाह जो पुनो बि कोन हो काठी जी भूणी गाह जो पूड़ो जॾहिं काठी जी आउं न हुयासीं गाह जो पुनो बि कोन हो जॾहिं भेणिया थी आउं न हुयासीं त पीढ़िया जो पुनो बि कोन हो घणी में मथे न खिलो पछे ससुई सहेलियनि कहंदी भले पुनो न खणे गई पर अञा बि गुजरात में ससुई मन सहेलियनि कहंदी कदे धण ऐं सुट जा तॾहिं बि जाम पुनो जी धण ऐं सुट जा धण ऐं सुट जा तॾहिं बि जाम पुनो जी तड़ ऐं माल जा तॾहिं बि जाम पुनो जी यार ऐं पोख जा तॾहिं बि जाम पुनो जी अञा बि लिखियो तॾहिं बि जाम पुनो जी धण जा तोड़ा सुट जा तंग तड़ जा वारा माल जा वंग यार जी सिंगत पोख जा सिंग लिखे जो अंग जॾहिं धण ऐं सुट जा तॾहिं बि जाम पुनो जी तड़ ऐं माल जा तॾहिं बि जाम पुनो जी यार ऐं पोख जा तॾहिं बि जाम पुनो जी अञा बि लिखियो तॾहिं बि जाम पुनो जी जॾहिं तोॾी ॿधूं तंग तॾहिं बि जाम पुनो जी वारे ॾिनमि वंग तॾहिं बि जाम पुनो जी सिंगत निको सिंग तॾहिं बि जाम पुनो जी अञा बि लिखे जो अंग तॾहिं बि जाम पुनो जी पछे गुजरात सहेलियां ससुई ने कहंदियां पुनू ने जॾहिं खणे गया तॾहिं तूं कोन को ॻाल्हि करी कहिड़ी करां कि मखण मानी जी तोन कई मखण मानी जी तोन कई तॾहिं तोखां होत विया लोड़े ऐं पोख जी तोन कई तॾहिं तोखां होत विया घोड़े ऐं लगाम जी तोन कई तॾहिं तोखां होत विया दरिया छॾे तो हिंदू की कई तॾहिं तोखां होत विया मखण जी ॾियारी मानी जी सलाह लोड़े जी घटी पोख जी ढकी दरिया की आर हिंदू की राम जॾहिं मखण मानी जी तोन कई तॾहिं तोखां होत विया लोड़े ऐं पोख जी तोन कई तॾहिं तोखां होत विया घोड़े ऐं लगाम जी तोन कई तॾहिं तोखां होत विया दरिया की छॾे तो हिंदू की कई तॾहिं तोखां होत विया के ॾियारी सलाह तोन कई तॾहिं तोखां होत विया घटी तोन ढकी तॾहिं तोखां होत विया गली तोन झली तॾहिं तोखां होत विया आस छॾे तो आराम कई तॾहिं तोखां होत विया।